नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। ईमान जे शोबन जो ज़िक्र हलियो पे। अल्लाह पाक जे लाइ महब्बत ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ यानी नफ़रत करणु। इन में सभिनी अल्लाह वारनि सां महब्बत करणु, सहाबा अहले बैत इन सभिनी सां महब्बत करणु शामिल आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त मुंहिंजा अहले बैत जेके आहिनि उहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ वांगुरु आहे। त जीअं उन ॿेड़ीअ में जिन जेको आहे सो सवार थिया, उन्हनि निजात हासिल कई। त इन जो मतिलबु उलमा इकराम इहो ॿुधाइनि था त अहले बैत सां महबत, उन्हनि जी अक़ीदत, एहतराम ऐं उन्हनि जी पैरवी करणु, उन्हनि जी यानी उन्हनि जे रस्ते ते हलणु। ऐं उन्हनि जो रस्तो इहो ई आहे, सुन्नत वारो रस्तो उन्हनि जो रस्तो आहे। ऐं सभिनी अहले बैत किराम जेके बि हज़रात आहिनि, उन्हनि सभिनी जो इहो ई हो पूरी ज़िंदगी सुन्नत खे ज़िंदा करणु। इहो उन्हनि जी ज़िंदगी जो मक़सदु हो। अल्लाह पाक जा अहकाम ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा, उहे इख़लास ऐं अंदरूनी जेके सिद्क़ जूं सिफ़ात आहिनि, उहे सभु जेको उन्हनि जो मक़सदु ज़िंदगी हो। ऐं उन्हनि खां ई पोइ उम्मत खयो। जेतिरा सिलसिला आहिनि, ही तसव्वुफ़ जा जेके सिलसिला आहिनि, क़ादरी सिलसिलो आहे, अहिड़े तरीक़े सां नक्शबंदी सिलसिलो आहे, ऐं यानी सहरवर्दी सिलसिलो आहे। इहे सभु जेके बि सिलसिला आहिनि तसव्वुफ़ जा, इन्हनि जी जेका इंतिहा वञी थी थिए उहा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं थी थिए, पर अहले बैत किराम जे वास्ते सां। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जे ख़ानदान सां जे ज़रिए सां जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलनि था। उन में उलमा फरमायो त अहले बैत जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन ख़ासि तौर ते रूहानी जेका तरक़ी ऐं रूहानी जेका इस्लाह इंसान जी आहे, उन मां अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खां वॾो कमु वरितो। इन करे जेके 4 सिलसिला पूरी दुनिया में मशहूरु आहिनि तसव्वुफ़ जा ऐं पंहिंजी बातिनी इस्लाह जा, उहे सभु जा सभु जेके आहिनि उहे यानी अहले बैत सां मुंसलिक आहिनि ऐं अहले बैत जे ज़रिए सां जेको आहे पोइ पूरी उम्मत ताईं पहुता आहिनि। बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ या दुरूद शरीफ़ जेको आहे उहो बि कसरत सां दुरूद शरीफ़ जो पढ़णु, इहो केतिरा इन जा फ़ज़ाइल आहिनि। जेको माण्हू दुरूद शरीफ़ जी कसरत करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन यानी उन जे तमामु ग़मनि ऐं तमामु जेके आहिनि उन्हनि जा जेके फ़िक्र आहिनि, उन्हनि सभिनी जी किफ़ायत ऐं किफ़ालत जो जेको अल्लाह पाक जे तरफ़ां जेको आहे सो वाइदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि में इहा ॻाल्हि मिले थी। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो सुन्नत जी पैरवी, हर कम में सुन्नत जी पैरवी। जेकॾहिं 2 शयूं अहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं इंसानु उन जी पैरवी करे, यानी 2 शयूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं माण्हू हर कम में उन जो एहतिमाम करे, त इंसान जो उथणु, वेहणु, ॻाल्हाइणु, सुम्हणु, खाइणु, पीअणु, एतिरे क़दुरु जो बैतुल ख़ला में वञणु ऐं एतिरे क़दुरु जो घर वारनि सां मिलणु, हर हिकु शइ जेका आहे उहा इबादत बणिजी थी वञे। ईअं सम्झो जहिड़ो मिटीअ जो सोन थो थी वञे, मिटीअ मां सोन थो थी वञे। पहिरें ज़माने में मशहूरु हूंदो हो त जेको हिकिड़ो विछूं थो थिए, उन विछूअ जे मथे में हिकिड़ो पथर थो थिए, उहो पथर उनखे पारिस चवंदा आहिनि। उहो पारिस जो पथर जेकॾहिं कंहिं लोह सां गहिजे थो त उहो लोह जेको आहे सो सोन थियो वञे। ख़बर न आहे त हक़ीक़त आहे या न, पर इहे 2 शयूं अहिड़ियूं आहिनि। ईमान आहे, ईमान जी हालत में इंसानु इख़लास सां सुन्नत जे मुताबिक़ जेको तो पंहिंजा जेके कमु करे, त इंसानु ईअं सम्झो त जहिड़ो लोह मां पथर ठही, लोह मां जेको आहे सो सोन ठही वियो, यानी क़ीमती बणिजी वेंदो। हिकिड़ी हदीस आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि सहाबी सगोरे रिवायत कई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 3 कम पाण फरमाया, जेको माण्हू 3 कम करे उहो जन्नत में वेंदो। हिकिड़ो हलाल खाए, ॿियो सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, टियों कंहिंखे तकलीफ़ न ॾिए। हलाल खाए, सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे ऐं कंहिंखे तकलीफ़ न ॾिए, इहो माण्हू जन्नत में वेंदो। सहाबी पुछो, या रसूलल्लाह, अहिड़ा त घणेई आहिनि हिन ज़माने में, यानी सहाबा जे वक़्त में। पाण फरमायो, हा, मूंखां पोइ बि घणेई ईंदा अहिड़ा जिन में इहे 3 सिफ़तूं हूंदियूं त हलाल खाए ऐं कंहिंखे तकलीफ़ यानी सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे
ऐं टी ॻाल्हि इहा आहे त कंहिंखे तकलीफ़ न ॾिए। त अहिड़े तरीक़े सां सुन्नत जे ज़रिए सां इंसानु जेको आहे मसइलनि खाइण जूं पीअण जूं उथण जूं वेहण जूं तरीक़ा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ॿुधाया आहिनि उन खे इख़लास सां भई अल्लाह जी रज़ा जे लाइ करियां थो, अल्लाह जी रज़ा जे लाइ उहे दुआऊं पढ़णु, अहिड़े तरीक़े सां उन तरीक़े सां सुम्हणु खाइणु पीअणु, इन ज़रिए सां असांजूं हर शइ जेका आहे सा इबादत बणिजी वेंदी। पोइ इंसानु कंहिं पुछो न साहबी खां ग़ालिबन हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु, उन्हनि खां कंहिं पुछो त साईं तव्हां केतिरी देरि इबादत कंदा आहियो? हुन चयो असां 24 कलाक इबादत कंदा आहियूं। हीअ 24 कलाक इबादत नामुमकिन आहे। तव्हां सुम्हंदव, खाईंदव, पीअंदव, ॿिया केतिरा जेको सो यानी बशरी तक़ाज़ा आहिनि उहे कंदव, त तव्हां 24 कलाक कीअं था चओ त इबादत कंदासीं? हुन फरमाए त जे असां वाक़ई इहे सभु कम कंदा आहियूं, पर इहे सभु कम असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां कंदा आहियूं। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे यानी जो मुफ़हम अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सभु कुझु सेखारे विया आहिनि। एतिरे क़दुरु जो बैतुल ख़ला में कीअं वेहिजे, उन जा कहिड़ा कहिड़ा आदाब आहिनि बैतुल ख़ला जा, उहे बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए विया आहिनि। जॾहिं असां उन जे मुताबिक़ करियूं था त पोइ जेको इहो इहा ई इबादत आहे, इहा ई शइ जेका आहे। हाणे जेतिरी देरि माण्हू जी बैतुल ख़ला में गुज़रे थी ओतिरी देरि हूअं त ॿियो को अमल कोन पियो करे इंसानु, पर जेकॾहिं सुन्नत जे मुताबिक़ जेको आहे इख़लास सां, आदत न हिकिड़ी आहे आदत, ॿी आहे इबादत। आदत ऐं इबादत में फ़र्क़ु आहे नियत जो। हिकिड़ो माण्हू मसलन जेको आहे सो बुखियो आहे, चए थो न कुझु खां कोन थो पीआं कोन थो, बसि यानी हिकिड़ो माण्हू चए थो खां पीआं कोन थो, ठीकु आहे, खाधे पीते खां सवाइ हुन वक़्तु गुज़ारियो, पर इन खे को अजुर कोन मिलंदो। ॿियो माण्हू आहे जेको रोज़े जी नियत करे पोइ खाइणु पीअणु छॾे थो, उन खां रुकिजे थो, त ज़ाहिर आहे हिन जो इहो इबादत आहे। हिकिड़ो माण्हू हथ ॿधी बीठो आहे, छाजे लाइ बीठो आहे? भई ईअं हुन नियत कान कई नमाज़ जी, त हिन क़याम ते उनखे को अजुर कोन्हे, पर इहो ई क़याम जेको आहे इबादत बणिजे थो। कीअं? नियत सां। नियत सां जेका आहे उहा आदत इबादत बणिजे थी। त नियत कजे त आउं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां हीउ कमु करियां थो, पोइ उन तरीक़े सां इहो कमु कजे ऐं पंहिंजे ज़हन खे हाज़िर करे, त पोइ बसि उहो जेको असांजो इबादत थी वेंदो। अल्लाह ताला असांखे अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं घणे खां घणो दुरूद शरीफ़ पढ़िजे। दुरूद शरीफ़ में सभिनी खां वधीक जेका आहे अहमियत वारी शइ ऐं सभिनी खां वधीक यानी मुस्तनद तरीन दुरूद शरीफ़ उहो आहे जेको नमाज़ में पाण पढ़ंदा आहियूं। छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां साहबा पुछो, या रसूलल्लाह, अल्लाह ताला असांखे हुकुम ॾिनो आहे इन आयत में त ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, ए ईमान वारो तव्हां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं यानी सलाम मोकिलियो। त सलाम जो तरीक़ो त असांखे तव्हां ॿुधाए छॾियो, छो त अत्तहियात में जेको पाण पढ़ूं था अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू, इहो त असांखे अची वियो, पर दुरूद शरीफ़ जो तरीक़ो तव्हां असांखे कोन ॿुधायो आहे। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया। एतिरे क़दुरु जो वही नाज़िल थी ऐं वही जा आसार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते यानी ज़ाहिर थिया। पोइ जेॾीमहिल उहे असरात ख़तमु थिया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो चओ, अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाणे इहो ॿ दुरूद शरीफ़ आहिनि, पर इहे इन जहिड़ा अफ़ज़ल ॿियो को दुरूद शरीफ़ कोन्हे। भले केतिरा अजुर ॿुधाया वञनि, बाबा हीअ दुरूद लखी आहे, हीअ फलाणो आहे फलाणो आहे, पर इहो जेको आहे जेको मुस्तनद तरीन आहे, भले इन में वक़्तु वधीक लॻे, पर इन इहो अजुर सभिनी खां वधीक आहे। छो त मुस्तनद तरीन आहे, जहिड़ो अल्लाह पाक जे तरफ़ां ॿुधायल आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थियो ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे तरफ़ां ॿुधायो त हिननि खे चओ त तव्हां हीअ दुरूद शरीफ़ पढ़ो। बहरहाल दुरूद शरीफ़ जो ऐं सुन्नतुनि जो असांखे अल्लाह ताला इहतिमाम जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, त इन सां असांजी दुनिया बि ठहंदी ऐं आख़िरत बि ठहंदी। अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए तव्हांखे। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।